पुरमाथिलो घोटकी जे कचो बिंडी थाणे जी हद ॻोठ सोनो खान टांवरी मां 2 साल अॻु मुबीना तौरु अगवा थियल शादीशुदा औरत मुस्मात सकीनत टांवरी ऐं संदसि जे ॿारनि शकीला धी इमाम बश्क इनम धी इमाम बश्क मोहम्मद हसन पुट इमाम बश्क टांवरी जी बाज़ियाबी लाइ संदसि जे वारसनि पारां SSP घोटकी ऑफिस अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि मिराणी बिरादरी जे बासर ख़िलाफ़ छिते नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते अॻुवाणनि इमाम बश्क टांवरी गुलाम नबी गुलाम रसूल मोहम्मद निवास नादर मोहम्मद रमज़ान टांवरी ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त 2 साल अॻु मिराणी बिरादरी जे बासर माण्हुनि आदम मिराणी रशीद मिराणी महरूब मिराणी ऐं ॿिया असांजे घर मथां का करे असांजी शादीशुदा औरत मुस्मात सकीनत टांवरी ऐं संदसि जे ॿारनि शकीला धी इमाम बश्क इनम धी इमाम बश्क मोहम्मद हसन पुट इमाम बश्क टांवरी खे अगवा करे खणी विया हुआ ऐं असां पुलिस ॾे दांहुं खणी वियासीं, पर पुलिस असांजी हिकु ॿिए न ॿुधी। असांजो बासर वॾेरो सरदार ख़ान घोटो ऐं ॿिया मिराणी बिरादरी जी माण्हुनि जी फुल सपोर्ट करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त पुलिस बासरनि जी विंगार वांदे असांजी मदद न पई करे, बहितर असांखे धमकाए रही आहे। हुन वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु जेकॾहिं असां घोटकी जी अदालत में हाज़िरी ॾियणु आयासीं त मिराणी बिरादरी जा हथरबंद असां मथां हमलो कयो, असांखे उतां पुलिस बचायो। हुननि चयो त असां मिसकिन आहियूं, असांजी केर बि मदद नथो करे। हुन SSP घोटकी खां मुतालबो कयो त मिराणी बिरादरी खां असांजी औरत ऐं असांजा ॿारनि खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।